दुनिया जा 5 महांगा पाण्याठ। 5 नंबर ते आहे लाइसर्जिक एसिड डायथाइलामाइड। ये अहिड़ो ड्रग आहे जेको सॉलिड ऐं लिक्विड ॿिन्ही फॉर्म्स में मिलंदो आहे। ही ड्रग्स केतिरनि ई मुल्कनि में बैन आहे। हालांकि अॼु बि केतिरनि ई ॿाहिरनि मुल्कनि में अमीर पार्टियुनि में हिनखे नशे तौरु यूज़ कंदा आहिनि। हिन ड्रग जो असर हक़ीक़त खे बदिले छॾींदो आहे ऐं तव्हांजे दिमाग़ में वहम पैदा थी वेंदो आहे। तव्हांखे अहिड़ियूं शयूं नज़र अचणु शुरू थी वेंदियूं आहिनि जेके असल में हूंदियूं ई न आहिनि। तव्हां आस पास जी कंहिं बि शइ खे सुञाणे न सघंदा आहियो। इन करे हे कॾहिं कॾहिं जानलेवा बि थींदो आहे। LSD जो 1 लीटर जो डोज़ 18,000 माण्हू खे नशो ॾियारे सघे थो। इन करे इन खां परे रहण में ई असांजी भलाई आहे। 1960 में ही ड्रग ॾाढो मशहूरु थियो। माण्हुनि वॾे पैमाने ते हिन जो इस्तेमालु पिणु कयो, पर 1971 में हिन ड्रग जे नुक़साननि खे ॾिसंदे केतिरनि ई मुल्कनि हिन ते बैन हणी छॾियो। इंटरनेशनल मार्केट में 1 लीटर LSD जी क़ीमत आहे 28 लख रुपया। नंबर 4 ते आहे चैनल नंबर 5। अॼु ॾींहं ताईं जो महांगो तरीन सेंट आहे। 1920 वारे ॾहाके में फ्रांस जी मशहूरु मॉडल जंहिंजो नालो हुयो कोको चैनल, हिन 1920 में इहो पाण्याठ ठहिरायो हुयो। मिस चैनल अर्नेस्ट नाले हिकु केमिस्ट खां इहो ठहिरायो हुयो। हिन जी इजाद खां पोइ मिस चैनल हिनखे पंहिंजे नाले यानी चैनल सां लॉन्च कयो। हिन में 5 नंबर यानी 5 महीने जी 5 तारीख़ जॾहिं हिनखे लॉन्च कयो वियो। हिन जी क़ीमत आहे 8.5 लख रुपया फी लीटर। कुझु ई वक़्त में हे अमीर माण्हुनि जो दिलचस्प या वणंदड़ परफ्यूम ठही वियो। 3 नंबर ते आहे किंग कोबरा जो ज़हर। वॾनि वॾनि जानवरनि खे पंहिंजे ज़हर ते फटकाईंदड़ ही नांग ज़हरीलो आहे, करे हर माण्हू इन खां पासो कंदो आहे। अथई हिन जे ॾंग जे ज़हर सां माण्हू मरी न पवे। सिर जे ख़तरे खां पोइ बि माण्हू हिन नाग जो ज़हर कढंदा आहिनि। हिन जी वजह आहे हिन जे ज़हर में मौजूदु ओहिनिन नाले प्रोटीन। इहो प्रोटीन हिन दुनिया जो सभ खां बहितरीन पेन किलर आहे। हिकु आम पेन किलर खां 20% बहितर आहे। हिन जो को बि साइड इफेक्ट न थींदो आहे। इन करे हिन जी क़ीमत आहे 34 लख रुपया फी लीटर। हिन जो सही इस्तेमालु हिन खे कारगर बणाईंदो आहे। 2 नंबर ते आहे विछूं जो ज़हर। तव्हां इहा कहावत ॿुधी हूंदी त ज़हर खे ज़हर ई कटींदो आहे। इहा कहावत इन लाइ ठही आहे जो साइंसदान ज़हर मां ज़हर खे कटण जी दवा ठाहींदा आहिनि। पर छा हर ज़हरीले जानवर जो ज़हर सस्तो हूंदो आहे? जवाबु आहे न। विछूअ जे ज़हर जी 1 लीटर जी क़ीमत आहे 84 करोड़ रुपया। हिनखे जेको महांगो बणाए थी उहो आहे हिन जी नायाब ख़ासियतूं। हीउ ज़हर अलॻि अलॻि बीमारियुनि ते दवा लाइ इस्तेमालु थींदो आहे। हिन जे ज़हर जो इस्तेमालु गोॾनि जे सूर खां वेंदे कैंसर जे इलाज ताईं थींदो आहे। विछूं पंहिंजे ज़हर जो इस्तेमालु शिकार करण लाइ कॾहिं बि नाहे कंदो, बसि हू शिकारनि खां बचण लाइ हिन जो इस्तेमालु कंदो आहे। इन करे विछूं पंहिंजो घणो ज़हर इस्तेमालु ई नाहे कंदो। 1 नंबर ते आहे हॉर्स शू, केकड़े जो खून। हिन केकड़े खे हॉर्स शू इन करे चवंदा आहिनि त हे बिल्कुलु घोड़े जे नाल जे शिकिल जो आहे। हे केकड़ो हिन धरती ते लॻभॻि 44 करोड़ सालनि खां मौजूदु आहे। साइंसदान इन ॻाल्हि ते हैरान आहिनि त एतिरा साल हिन ज़मीन ते रहण खां पोइ बि हिन में को ख़ासि तब्दीली या बदिलाव हिन जी जिसामत में न आयो आहे। रिसर्च खां पोइ साइंसदान खे ख़बर पई त हिन जो कारण आहे हिन जो नीरो खून। तो नीरो रत कंहिं बि ख़तरनाक बैक्टीरिया जे ॿाहिरों पंहिंजी चेन या कड़ो ठाहींदो आहे, हिनखे फैलजण खां रोकींदो आहे। इन करे साइंसदान हिन मां दवाऊं ऐं वैक्सीन्स ठाहींदा आहिनि। ऐं इहा ई वजह आहे जो हिन केकड़े जो नसुल ख़तमु थियण ते अची वियो आहे। केकड़ो गल्फ मैक्सिको अमेरिका में थींदो आहे। हिन जे 1 लीटर रत जी क़ीमत आहे लॻभॻि 14 लख रुपया।